दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असांजो प्रोग्राम जेको रोज़ाने बिना ते हूंदो आहे सियासी कचहरी ऐं सियासी कचहरी में मौज़ू हूंदो आहे अॼोकी अख़बारियूं छा थियूं लिखनि। असां सां अॼु महिमान दोस्त आहे मोहम्मद हाशिम खोसो साहिबु जेको क़ाइम मक़ाम चेयरमैन आहे GS नवाज़ जो। इस प्रोग्राम में भली कार चऊं असां प्रोग्राम में भली कार चऊं था ऐं तव्हां टाइम ॾिनो महिरबानी तव्हांजी। ऐं असांजो प्रोग्राम हूंदो आहे त रोज़ाने जेके अख़बारूं अचनि थियूं सिंधी अख़बारूं उन्हनि में जेके ख़ासि ख़बर हूंदी आहे उन ते पाण थोरो बहस कंदा आहियूं तर्जो कंदा आहियूं त जीअं ख़ासि जो तय तव्हां कंदो न। ख़ासि जो माना मथां जेके अचनि थियूं ख़ासि ख़बर उनजो ई हूंदो आहे लीडर ख़बर आहे सुपर लीडर या उन में का ॿी ॾिसंदा आहियूं हेठि त को बॉक्स हूंदो आहे का सिंधी का अहम ख़बर हूंदी आहे त उन ते पाण पोइ वरी ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। इदारो ऐं रियासत जिन शयुनि खे लीड करे उन ते गुफ़्तगू कंदासीं। उन ते गुफ़्तगू कंदासीं न उन में जेकॾहिं इहो हूंदो आहे त जेकॾहिं महिमान जेका ख़बर पढ़ियल आहे ऐं उहो बहस करणु चाहे थो उहा माण्हू बि करणु चाहे थो त पोइ उहो कुझु हूंदा आहे उन ते बि करे सघूं था। पर हिन मां बि त जेको आहे सो स्टेब्लिशमेंट जा त हीअ जेके सुपर जूं हू छा था चवनि असांजो तर्जो जेको हूंदो उहो ज़ाहिर ॻाल्हि आवाम दोस्त जो हूंदो न। सो हिकिड़ो गुज़ारिश इहा कंदा आहियूं त जेको साम्हूं तव्हांजो इश्तिहार हले थो त प्रोग्राम खे लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं जेका घंटी आहे उनखे दॿाइण न विसारींदा। ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार आहे रोज़ानी पंहिंजी अख़बार जी इहो जो लीड ख़बरूं आहिनि ॿ हिकिड़ी बिलावल साहिब जी आहे ॿी फज़ल रहमान जी आहे ॿिन्ही जा कुझु इल्ज़ाम आहिनि। अपोज़िशन जो किरदारु निभायो या चओ हुकूमत जा सहूलियतकार आहियूं अवाम नवाज़ लीग जी मुनाफ़िक़ानी पॉलिसी क़बूल न कंदो बिलावल भुट्टो साहिब थो चए। वरी जवाब में फज़ल रहमान साहिब थो चए त बिलावल इस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत सां मिली वियो पी इस्तीफ़ा ॾे हा त अॼु हुकूमत न रहे हा सिद्धार्थी न नक़बे ते। हा साईं ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे ख़्याल में इहे जेके जमायतूं आहिनि पीपल्स पार्टी हुजे या मौलाना फज़ल रहमान साहिबु हुजे या PDM हुजे हिकिड़े थुलेले खे तबसरो मां कयां हिकिड़े जुमिले में हा उहो इहो थी सघे थो त इहे ॿई हिक ॿिए जे ख़िलाफ़ु सही था चवनि। ये ॿई हिक ॿिए जे ख़िलाफ़ु सही था चवनि। जेको PDM पीपल्स पार्टी खे तनक़ीद करे थी त हू इस्टेब्लिशमेंट सां या हुकूमरान सां ठही ऐं असांखे पुठ में खंजर हई। पीपल्स पार्टी जी इहा त पुराणी रवायत आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां वठी बिलावल भुट्टे ज़रदारी ताईं तारीख़ रही आहे सदाईं माना सदाईं उहो आहे जॾहिं बि इस्टेब्लिशमेंट का तकलीफ़ में हूंदे पर 70 जो ज़मानो हुजे पाकिस्तान में बांग्लादेश आज़ादु थी वियो हुजे उहा सूरत हुजे त जॾहिं बि इस्टेब्लिशमेंट ऐं ख़ासि तौर ते फ़ौज कंहिं तकलीफ़ में हूंदी आहे त पीपल्स पार्टी उनखे उन तकलीफ़ मां कढण लाइ खुलो ॾींदो आहे। इहा उन्हनि जी अॼु ॾींहुं ताईं वफ़ादार इस्टेब्लिशमेंट जी पकी पुख़्ती वफ़ादार जमायत आहे पीपल्स पार्टी हिकिड़ी ॻाल्हि आहे। त साॻी सूरत हालत तव्हां मौलाना फज़ल रहमान हुजे या मुस्लिम लीग नवाज़ हुजे त थुलेले खे उन्हनि जी बि तारीख़ जो जाइज़ो वठो उहा बि इस्टेब्लिशमेंट सां फ़ौज सां उन्हनि सां गॾु हलंदी रही सही। पर इन में हाणे जेका मौजूदा सूरत हाल आहे उनजो असां जाइज़ो वठूं था त उन में हिन वक़्तु नवाज़ लीग हिकिड़ी हद ताईं जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट सां थोरो विथिरकी आहे या उन जे ख़िलाफ़ु जेका गुफ़्तगू करे थो ख़ासि तौर ते नवाज़ उन में वज़न आहे दलील आहिनि ऐं इहो सूरत हाल इन में हुनजो जेको तबक़ाती पासो आहे ख़ासि तौर ते पंजाब जो उहो बि लाॻापियल आहे छाकाणि त पंजाब नंढनि क़ौमुनि नंढियूं क़ौमूं त नंढियूं वॾियूं कोन थींदियूं पर क़ौमुनि जो इस्तेसाल करे एतिरो दौलत गॾु कई आहे उते एतिरो मिडिल क्लास पैदा थियो आहे एतिरो वापारी क्लास पैदा थियो आहे जो हू हाणे चाहे थो छाकाणि त फ़ौज पाकिस्तान जी जेका आहे सो वापारी इदारो आहे हू चाहे थी त असां वापारु कयूं फ़ौज न करे फ़ौज चाहे थी त असांजी राह में रुकावट न हुजनि उन जेके उन जी तनक़ीद या उन जी मुखालिफ़त तबक़ाती जाइज़ में बि दुरुस्त आहे या उन जी हिन वक़्तु मौजूदा सिनारियो में नवाज़ लीग विढ़े थी। हीअ जेका सुपर लीड ख़बर अथसि त ॾाढी इंतिहाई अहम ख़बर आहे त सियासी ऐं अस्करी क़यादत में अदालती ऐं सिविल सुधार ते इतफ़ाक़ शरपसंदनि ऐं इंतिहा पसंदनि ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई जो फ़ैसिलो। हाणे अस्करी क़यादत खे कंहिं जेको आहे सो इहो पावर ॾिनो त तव्हां भई सिविल मसइला ठाहियो ऐं जंहिंखे ही सियासी क़यादत चवनि था या सियासी क़यादत जंहिंखे अस्करी क़ुवत चए थी इहे ॿई दुनियूं आख़िरी नतीजे में गॾु आहिनि। हुननि जो जहिड़ो जेको बि रहियो आहे पाकिस्तान जी पूरी तारीख़ में उहो को नज़रियाती जहिड़ो कोन्हे को उसूलनि जो जहिड़ो कोन्हे को अवाम जे हक़नि ते जहिड़ो कोन्हे हुननि जो जहिड़ो इन ते आहे
त असांखे हिसो वधीक मिले, हिसे पती ते जुड़ो हिसे पती ते जुड़ो रोज़ानी सोब अख़बार खणूं था रोज़ानी सोब जी जेका लीड ख़बर आहे त एपेक्स कमेटी जो शरपसंदी ऐं पुरतशद इंता पसंदी ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म सदा तहत नेशनल एक्शन प्लान जी एपेक्स कमेटी जो इजलास आर्मी चीफ ऐं ISI सरबराह बि शरीक थिया आहिनि। इहा लीड ख़बर आहे सोब जी। हाँ साईं, जंहिंमें आर्मी चीफ ऐं जेको आहे सो ISI जो सरबराह शरीक थिए ऐं उहे वरी चवनि हिते जेको आहे सो या दहशतगर्दी या इहे शयूं न हलंदियूं, इहे सभु शयूं पैदा पाण था कनि। बिल्कुलु इहे ढकोसलो आहे ऐं इहे खणी चइजे त माण्हुनि जे हाज़मे जे लाइ के शयूं छॾिबियूं आहिनि, अवाम जीअं लॻे रहो मुना भाई उहो तरीक़ो आहे। असुल साहब ॿ ॾींहं जेके असां गुज़रिया आहिनि इहे ॾाढा माना असां साफ़ लाइ ख़ासि करे साञा वधि माण्हुनि लाइ अफ़सोसनाक गुज़रिया आहिनि। असांजे टे बल्कि साहब हिकिड़ो ऐं नसीर नोड़ियो आहे टंडे अलाहार जो, गुलमोहर साहब असांजो हिते जो प्रेस क्लब बुशर जो, ऐं बर्क साहब ही तज़े निगाह रहीमला यूसुफ़ ज़ई बिलाडानो करे विया ऐं टई सुठा साहब बि रहिया। हा साईं, गुलमोहरो साहब त रुगो साहब ई कोन हो, उहो सियासी कासिले जो हो ऐं असां गॾु घुमियासीं फिरियासीं, सियासत में इख़्तिलाफ़ बि कयासीं, इतफ़ाक़ बि कयासीं, गॾु जिदोजहद कईसीं सिंध मसइले। त हिकिड़ी तरफ़ उहो आहे, ॿियो साथी नोड़ियो साहब, उहो बि जेको जेतिरी मालूमात आहे मूंखे मुतहरिक बि रहियो आहे, पर उन खां सवाइ बेबाक साफ़ ई बि रहियो आहे। त उनजो या रहीमला यूसुफ़ ज़ई खे असां पाण BBC ते या तजिए जे हिसाब सां असां हमेशह ॿुधंदा हुआसीं ऐं सुठो इंफॉर्मेटिव माण्हू इंफॉर्मेटिव तजिया कंदो हो ऐं उनजे तजिए में हिकिड़ी हद ताईं जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट मुखालिफ़ सोच बि हूंदी या हालतुनि जे हिसाब सां जेको उहो आवाज़ु जेको आवाम जो चइजे, जेको ग़रीब मिस्किन माण्हू ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते उनजो घणो रहियो, उहो इहो सम्झूं था त सिंध बल्कि हिन ख़िते जे जेका तरक़ी पसंदि ऐं अॻिते वधियल सोच आहे या माण्हुनि खे अवाम जी जेका संघ आहे उनजो नुक़सानु आहे। टे असांजा सहाफ़ी सियासी कारकुन दोस्त जेके विया आहिनि उनजो सिंध जो नुक़सानु आहे, हिन ख़िते जे अवाम जो ग़रीब माण्हुनि जो नुक़सानु आहे। ऐं चवंदा रोज़ानी जीजल तरफ़ रोज़ानी जीजल जूं ॿियूं ख़बरूं पंहिंजे तरफ़ लीड जो ख़बर आहे फज़ल रहमान खे आहे या बिलावल खे ॿियूं ख़बरूं आहिनि, पर हीअ टे कॉलम जा ख़बर आहे ॾाढी माना अफ़सोसनाक आहे त बेरा टाउन पुलिस ॻोठ ते कटकी पई, फायरिंग जे ॿाकर पुटो 36 घर ऐं दुकान पट। मेगा प्रोजेक्ट में अलीदास ॻोठ में बेरा टाउन इंतिज़ामिया पुलिस साण करे कहिड़ी मशीनरी खणाए दाख़िल थी वई। हाणे ताज़ो एहतजाज जो हेॾो सारो अञा ई सबक़ कोन था सिखनि, अञा ॻोठनि ते चढ़ायूं साईं सबक़ चोरी खां त कोन ईंदो न। अहिड़े नमूने सां इहे सभु जेके मलिक रियाज़ कोन्हे, मलिक रियाज़ आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, वफ़ाक़ जी हुकूमत आहे, इहे जेके कब्ज़े थी रहिया आहिनि इहे सभु पाण में गॾु आहिनि ऐं इहो एतिरो थियो त इंडिजिनस राइट्स अलायंस जी जिदोजहद या सिंध एक्शन कमेटी जी जिदोजहद जे नतीजे में एतिरो थियो जो हू वक़्ती तौर ते माना पोइ ते हटिया, ॿिया बीही रहिया, पोइ ते न हटिया त बीही रहिया ऐं बीहण जे नतीजे में सरकारी हुकुमराननि जी आशीर्वाद सां सिंध जे सियासी कारकुननि ते, सियासी जमायतुनि ते, मुख्य लीडरनि ते एतिरा केस कया अथनि, 20-25 केस कया आहिनि। उहे केस कोर्ट में बि नथा हलाइनि, माना कोर्ट सॻोरी उन्हनि सां गॾु आहे हुकुमराननि सां, मलिक रियाज़ सां। हाणे इहा सूरत हाल आहे, उन में हुननि जो महीनो 2 महीना आहे ख़ामोश रहिया, वरी हुननि जो इहो सिलसिलो जारी आहे, पर साॻिए वक़्तु इन जे ख़िलाफ़ु आवाज़ बि उथे थो, उते बि एहतिजाज थियो आहे, सोशल मीडिया ते बि एहतिजाज थियो आहे। इबरत तरफ़ जेका ख़बरूं आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे लीड ख़बर आहे एपेक्स कमेटी जे हवाले आहे, सुपर लीड बिलावल भुट्टो जे हवाले आहे, त टे कॉलम ख़बर हिकिड़ी जेका आम मां सम्झां थो त अहमद अली शेख खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट ॿाहिरां वकीलनि जो एहतिजाज, सॼे मुल्क में अदालतुनि जो बाइकाट कयो वेंदो, वकील सुप्रीम कोर्ट में अदालतुनि में पेश न थिया। हाणे जेको असांजे चीफ जस्टिस आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सरकार जो माण्हू ई आहे त पहुचंदा उहिदनि ते, पर फ़क़ति उनखे इन करे पोइ मथे तरक़ी नथी करे सिंधी थो ॻाल्हाए, माना सिंधी ॻाल्हाईंदड़ जी एतिरी रस्ता रोक करणी आहे, पर वकीलनि जी शाबत कई आहे, मुर्सी कई आहे, कुझु न कुझु एहतिजाज वकीलनि कयो आहे, बाक़ी हुकूमत कुझु ई कोन्हे। सही, इहो त शुरू खां वठी जॾहिं वठी पाकिस्तान वजूद वरितो आहे
उनखां वठी हिन खिते ते जेका बालादस्ती रही आहे पाकिस्तान जी सरज़मीन ते या पाकिस्तान जी एरिया में जोग्राफी एरिया में जंहिंमें 4 क़ौमूं आहिनि सिंधी बलोच पंहिंजी क़ौम हुई त 47 खां वठी हुननि जो मुआइंदाना रवैयो रहियो आहे। सभ खां वधीक पाकिस्तान जी तहरीक में हिसो वरितो बंगालियुनि ऐं सभ खां वधीक पहिरियां उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि खे ठेकेदार कयो। बाक़ी बची सिंध जा सोर्सिस बि आहिनि, वसीला बि आहिनि, ॿियनि वटि एतिरा सोर्सिस वसीला कोन्हनि के त हाणे जेका अॻे विरहायल ई नफ़रत पाकिस्तान जी रियासती हुकूमरान जी बंगालियुनि जे ख़िलाफ़ु हाणे उहा बि जीअं आज़ादु थी विया हाणे उहा सरासरी तरह फुलुंड जो हिसो बि सिंध में वधियो आहे, नफ़रत जो हिसो बि सिंध में वधियो आहे। हुननि जी कोशिशि इहा आहे ॿ शयूं हुननि जूं रहियूं आहिनि कंहिं बि इदारे में सिंधी माण्हू कंहिं चङी पोज़ीशन में न हुजे, भली सिंधी माण्हू हुननि जो वफ़ादार हुजे पर उनखे क़बूल करणु यानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एतिरी वफ़ादार कई, पहिरियों वज़ीर आज़म थियो जॾहिं GST टैक्स जेको आहे सो मर्कज़ जे हवाले कई ऐं पाण तकीन में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा लफ़्ज़ आहिनि त अॼु मूं पाकिस्तान जी यानी पंजाब जी उहा ख़िदमत कई आहे जेका अॻु में कंहिं बि हुकमरान न कई त हीअ उन्हनि खे बि हुन कोन बख़्शियो त हुननि जी जेका रही आहे रुझान ॿोली जे हवाले सां एतिरा नफ़रत अंगेज़ आहिनि त हिन खिते जे वसंदड़ क़ौमुनि जी जेके तारीख़ी क़ौमुनि उनजी कंहिं बि ॿोली खे न पंजाबी जेको आहे सो हुनखे क़ौमी ॿोली था करार ॾियनि, न पछतो खे था कनि, न बलोचिकी था कनि, न सिंधी खे था कनि। ॿोलियुनि खे इन करे नथा कनि त जीअं हू पंहिंजो इक़्तिसादी मफ़ाद हासिलु करे सघनि। अहिड़े नमूने सां सिंधी जज जेको आहे उनखे असां कोन था चऊं त सिंधी आहे हुनजे करे जेको आहे सो भलो थी वियो, भलो आहे या न आहे उन लाइ असां वटि बि रिज़र्वेशन आहे, मूं वटि ज़ाती तौर ते बि रिज़र्वेशन आहे, मां हुनखे चङी तरह सुञाणा बि सही। उनजे बावजूदि मां चवां थो त तव्हां जेके मेरिट आहे जेके उसूल आहिनि जेके कानून मुताबिक़ आहिनि उन ते बि नथा हलो, इन जे करे उहो सिंधी आहे। ऐं उनखां पोइ 16,000 सुप्रीम कोर्ट जेको आहे सो मज़दूर या डोगरी पेशा माण्हू आख़िरी वेंदे वेंदे जेको असांजो उर्दू ॻाल्हाईंदड़ जज आहे उहो लाइ हलियो वियो, जंहिं खां वधीक जेको सो ख़तरनाक क़िस्म जा अवाम दुश्मन फ़ैसिला ॿिया कहिड़ा थी सघनि। उन करे हीअ रियासत सुधरण जी कान्हे का, हिकिड़ा दोस्त चवनि था हुनखे सुधारजे, हिकिड़ा दोस्त उहे चवनि था असां जान छॾायूं, माण्हू पंहिंजो पासो था वठनि। महिरबानी मोहन हाशिम साहिबु ऐं तमामु घणी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो नाज़रीन। असांजो अॼु प्रोग्राम पूरो थियो, मुख़्तलिफ़ अख़बारुनि ते पाण तबसरो कयो जेके ख़बरूं हुयूं सिंध ऐं पाकिस्तान जी ऐं दुनिया लेवल जे जेके साम्हूं इशूज़ हुआ ऐं उन्हनि ते जेका रिपोर्ट कईसीं। सुभाणे ताईं पंहिंजो ज़ुबान ज़ाहिर रखो।